हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल ग़ुलाम हुसैन जी पूरी मालूमात तव्हांखे ॾींदा हलूं। ग़ुलाम हुसैन ड्रामे जी अचण वारे एपिसोडनि में आख़िर छा थियण वारो आहे। दोस्तो, अचण वारे एपिसोड में ग़ुलाम हुसैन हाणे सफ़ा लाहे पाए पंहिंजे पीउ जे ख़िलाफ़ु थी बीह रहंदो ऐं उनखे चवंदो, मूंखे सिदरा सां इश्क थी चुको आहे, मां उन सां शादी कंदुसि कीअं बि करे। ऐं पीउ इन ते वॾो नाराज़ थींदो, यानी क़ुर्बान वॾो नाराज़ थींदो इन ते। तोखे शर्म नथी अचे, तूं पंहिंजे पीउ सां ईअं थो ॻाल्हाईं। ऐं हू बि चवंदो, बाबा कुझु बि थी वञे, मूंखे सिदरा सां शादी करणी आहे। ऐं हू परेशान थी वेंदो त आख़िर हिन ग़ुलाम हुसैन खे छा थी चुको आहे, हिनखे हाणे कीअं सम्झायां, तूं दुश्मन आहिनि असांजा। ऐं पोइ इहा ॻाल्हि हू न सम्झंदो, पोइ बि क़ुर्बान पंहिंजे भाइरनि सां, मुख़्तियार सां ऐं रांझण खान सां सलाह कंदो, सम्झाइण जी कोशिशि कंदो। ॿिए तरफ़ जेको आहे बिलावल ऐं चाकर अटकी पवंदा पाण में। ऐं बिलावल जेको आहे उहो इहा ॻाल्हि कंदो, मां तुंहिंजे करे माफ़ी वरिती आहे, झुकियो आहियां ॻोठु, यानी वॾेरे जे अॻियां न त मां न झुकां। चाकर खान चवंदो, तूं कहिड़ो भलो आहीं, ॻोठ जे नियाणियुनि खे अगवा थो करीं, वॾेरे जी नियाणी खे अगवा कयो आहे, जिते तूं खाधो आहे उते छेत करींदो, तूं पाण खे मुड़ुसु माण्हू सम्झी थो, मुछां वटि ॾेई घुमी थो ॻोठ में, तोखे शर्म नथी अचे, तो में त एतिरो बि थूम न आहे, बेग़ैरत इंसान। ऐं हिते बिलावल खे बि गुस्सो अची वेंदो। बिलावल चवंदो, तूं वरी कहिड़ो भलो आहीं। चाकर खान चवंदो, मां घरती इंसान आहियां, ॻोठ वारनि जी नियाणियुनि जो ख़्यालु कंदो आहे, मां हिकु गैरतमंद मुड़ुसु माण्हू आहियां। अच्छा, बिलावल चवंदो, मूंखे ख़बर आहे तूं केॾो वॾो मुड़ुसु माण्हू आहीं, तूं उहो आहीं जंहिं मुख़्तियार जी घरवारी जमीला खे ब्लैकमेल करे तूं उन सां शादी कई, ऐं तूं पराई नियाणी सां ग़लति कयो, उन ते कुटमार करीं थो। ऐं हिकिड़े मतिलबु उन खे छा चई, मरी चुको आहे, ज़िंदा इंसान जी घरवारी तूं शिका निकाह जे मथां निकाह विधो, पाण खे मुड़ुसु माण्हू सम्झी थो। हिते वॾो गुस्सो ईंदो चाकर खे।